बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सोजरो न्यूज़ में भलीकार मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवर मूजिब मीरपुर माथेलो में फूड डिपार्टमेंट तरफा कायम कणक ख़रीदारी मरकज़ खुली न सघियो, अमलो गुम। ज़िले हेडक्वार्टर फूड कंट्रोल मीरपुर माथेलो जो फूड डिपार्टमेंट जो कणक ख़रीद करण जो टारगेट 1 लाख बोरी है, जॾहिं त हिन वक्त ताईं सिर्फ़ 15,000 बोरियूं ख़रीद करे सघिया आहिनि। फूड खाते तरफा मीरपुर माथेलो जे शहर जे ॿाहिरि निकिरंदड़ रस्तनि ते फूड चौकियूं क़ाइमु करे वरितियूं आहिनि। पंजाब जा वापारी ऐं फ्लोर मिल्स मालिक कणक 2250 रुपया रेट ते कैश पेमेंट ते ख़रीद करे रहिया आहिनि, जॾहिं त सरकार तरफां कणक ख़रीद करण जो रेट 2200 मुक़ररु कयल आहे। आबादगार ज़मींदार ॿाहिरि कणक विकिरो करे रहिया आहिनि। फूड जो बारदानो फूड गुदामनि में पियल आहे, जॾहिं त ॿाहिरि क़ाइमु थियल फूड चौकियूं बंदि न थी सघियूं। मुनाफ़ेखोर माफ़िया सरगर्म फूड खातो ऐं ज़िले इंतज़ामिया उगूर निंड में सुतल। मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवर मूजिब मीरपुर माथेलो जो रहावासी कराची में नामालूम हथियारबंदां हथां क़तल। इतला ते वारिस कराची रवाना थी विया आहिनि। ॻोठ हाशिम पिताफ़ी जो रहावासी कार ड्राइवर शाकिर खे कोरंगी कराची में नामालूम हथियारबंदनि गोलियूं हणी क़तल करे फ़रार थी विया। क़तल जी ख़बर पवण ते घर में कोहराम मची वियो, जॾहिं त मक़तूल जो लाश खणण लाइ वारिस कराची रवाना थी विया आहिनि। वाक़े जे कारण जी ख़बर नाहे पइजी सघी। होॾां इलाइक़े में चौबोल आहे त बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में पुराणो तकरार हलंदड़ हो, जंहिं सबबु वाक़ो पेश आयो आहे। नाज़रीन, मीरपुर माथेलो जो रहावासी कराची में नामालूम हथियारबंदनि हथां क़तल। मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवर मूजिब मीरपुर माथेलो में डहरकी मां 20 ॾींहं अॻु मुबना तौर अगवा थियल औरत ऐं 3 ॿारनि जी बाज़ियाबी लाइ भुट्टा बिरादरी जो SSP ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि आबिद अली भुट्टो, साबिर अली भुट्टो, गुलाम हुसैन भुट्टो ऐं आलमगीर भुट्टो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी औरत मिसमात साबरा भुट्टो ऐं 3 ॿारनि खे जवाबदार गुलाम अहमद हकड़ो, नदीम हकड़ो, पलवान हकड़ो, सिजाद बांभड़ो ऐं इल्ताफ़ शेख अगवा कयो आहे। डहरकी पुलिस FIR त दाख़िल कई आहे, पर मुगवी औरत ऐं ॿारड़ा अञा ताईं उन्हनि जे चंबे में फाथल आहिनि, जंहिंखे बाज़ियाब कराइण में पुलिस नाकाम वई आहे। उन्होंने SSP घोटकी का मुतालबो कयो त फौरी तौर ते मुगवी बाज़ियाब कराए जवाबदारनि खे कानून जी गिरफ़्त में आंदो वञे। मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवर मूजिब मीरपुर माथेलो वेझो ॻोठ सरदार खान कोराई जे रहवासियुनि जो SSP ऑफिस अॻियां एहतजाज। 2 ॾींहं अॻु B सेक्शन घोटकी थाणे जे हद में क़तल थियल कुर्बान कोराई ऐं ज़ख़्मी शहज़ाद अली कोराई जा जवाबदार गिरफ़्तार न थिया। उन्हनि चयो त सरदार खान कोराई, अज़ीज़ुल्ला कोराई, PC नेक मोहम्मद कोराई जेको SSP घोटकी जो स्क्वाड आहे, शबीर अहमद कोराई, अब्दुल रशीद कोराई, मीर मोहम्मद कोराई जी गिरफ़्तारी लाइ नठण उस में एहतजाज कयो वियो। हीउ एहतजाज सिजाद कोराई, अब्दुल गफूर कोराई, गुलाम सरवर कोराई जी अॻवानी में कयो वियो। हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदार बाअसर आहिनि, पुलिस जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे, जवाबदार गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में DIG सखर ऑफिस ॿाहिरियां सख़्त एहतजाज कयो वेंदो। अव्हां जी ख़बर असां ताईं ऐं असां जी ख़बर पूरी दुनिया ताईं। अव्हां जो फ़िक्र, अव्हां जो ज़िक्र पहुचाए आला ऐवाननि ताईं सिर्फ़ सोजरो न्यूज़। ज़ुल्म के खिलाफ मज़लूम सां गॾु हर पल अव्हां सां गॾु। ज़ुल्म जे अंधेरे में रोशनी जा किरण, सिर्फ़ सोजरो न्यूज़। मुफ़्त सचूं ऐं तस्दीक शुदा ख़बरूं पंहिंजे मोबाइल ते हासिल करण लाइ विज़िट कयो असांजो फेसबुक पेज ऐं सब्सक्राइब कयो
यूट्यूब चैनल सिर्फ सोजरो न्यूज़।